मरकजी सदर मेजर ऑफ सिंध मोहतरम गाजी खान जमाली साहब मरकजी जनरल सेक्रेटरी साईं मोहम्मद रफ़ीक निज़ाम अली साहब सीनियर नायब सदर साईं मुख्तियार साहब अकबर साहब असांजी वधिड़ियूं इन पिंडार में वेठल मेजर ऑफ डिविजनल सुदूर ऐं मुबसिर हज़रात सभु एजेंडा हंगामी तौर ते प्रति जेको अॼु प्रॉब्लम बि हुयो एजेंडा यकीनन इहा ई हुई त इलेक्शन कमेटी जे हवाले सां या जेके इशूज़ हलनि था इंडस्ट्रीज़ जा इन ते गौर वीचार साईं तोसी त अॻ में बि ऐवान ॾिनी अॻ में बि ऐवान इलेक्शन कमेटी या तव्हांखे इख़्तियार ॾिना हुआ हिन ई ऐवाननि मां मां त चवां थो ॿीहर तोसी वठण जी ज़रूरत त हुई कोन तोसीअ त इहा ऑलरेडी तव्हांखे मिलियल चलो चलो ठीकु आहे इहा वरी कानूनी का तक़ाज़ा आहे पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे हिते सभई दोस्त ॻाल्हाया आइन ते आइन जे फ़क़रनि ते आइन जे अमल ते आइन ते कीअं अमल कजे मां त सम्झां थो सही आइन ते त हिते जेके बि दुर बदकिस्मत सां वेठा आहिनि नंढे अलफ़ ते बि असां अमल न करे सघिया जेके नंढे अलफ़ ते अमल कयूं न तॾहिं जेका हिन वक़्तु ताईं घणी ऐं सज़ा ऐं जज़ा जो अमल थिए हा त शायदि इहे सूरत हाल पैदा न थिए हा इन आइन खे असां पाण ई जेको आहे पसे पर्दा रखी इन आइन खे पसे पर्दा रखी असां ऐं तव्हां ई जेको आहे दोस्त इदारनि खां ॿाहिरि फ़ैसिला कयूं इन इदारनि जे फ़ैसिलनि जे करे असांखे बि तकलीफ़ थी असां ॿ टे अहिड़ा ज़िले सदर हुयासीं हिन ऐवान में मुंड वठी आयल आहिनि हिकिड़ो दफ़ो इजलास आहे ऐं टिनी इजलासनि में असां लॻातार रहिया आहियूं उन टिनी दोस्तनि ते मां ते त घणो प्रेशर हूंदो हमेशह जे लाइ जॾहिं जॾहिं के इजलास थींदा हुया साईं अब्दुल जब्बार साहब गवाह आहे तॾहिं तॾहिं मूंखे फ़ोनियूं हूंदियूं त साईं तव्हां हिन इवेंट में शरीक थियो हिन इवेंट में शरीक थियो पर असां सिर्फ़ु इन करे तंज़ीम जे करे आइन जे करे तंज़ीम खे बालाकार रखी करे कंहिं बि अहिड़े प्रोग्राम में शिरकत करण सां गुरज कंदा हुआसीं पर जॾहिं उन सभिनी शयुनि खे पासे ते रखी असांजो मर्कज़ या वॾा या अकाबरीन उहे जॾहिं वञी हुन सां मुलाक़ात कंदा हुआ त असांखे फ़ोन करे उहे दोस्त चवंदा हुआ तव्हांजा दोस्त चवनि था तव्हां असांजे कंहिं यकीनन असांखे थोरो तकलीफ़ थींदी हाणे बि पोइ दफ़े तव्हां ऐं असां किथे वेही करे दोस्तनि में मीटिंग करे हिन ऐवान में आयासीं हिते गॾियल फ़ैसिलो थियो उन खां पोइ इलेक्शन कमेटी ठही इलेक्शन कमेटी ठहण खां पोइ कंहिं बि दोस्त खे एतमाद में वरितो तव्हां पने आकिल हलायो तव्हांखे पने आकिल में जेकॾहिं इहो ई फ़ैसिलो करिणो त ऐवान में फ़ैसिलो छो वरितो ऐवान में न वठो आहे फ़ैसिला जेकॾहिं ॿाहिरों ई जेकॾहिं वेही करे इहे मामला ठाहिणा आहिनि पोइ इहे ऐवान जे अचण जो या असांजा हेॾे बंदि करण जो फ़ाइदो चलो ठीकु आहे हाणे जॾहिं सभु मामला अदालत में ॾिया विया आहिनि त मुंहिंजे ख़्याल में हाणे तव्हांखे अदालत मां ई को रस्तो मिलंदो निकिरंदो तव्हांखे ॿीहर इंडस्ट्रीज़ त तव्हांजे मथां मुसलत थी चुकी आहे कोई हाणे इन हक़ीक़त खे मञे या न इंडस्ट्रीज़ मुसलत थी चुकी आहे अॻे दफ़े ऐं इंडस्ट्रीज़ मां तव्हां ऐं असां हाणे आसानी सां जिंद नथा छॾाए सवाइ कोर्ट जी हलो हिन इदारे मां फ़ैसिलो कयूं भला इंडस्ट्रीज़ सुभाणे इलेक्शन थो कराए कोर्ट जे हुकुम ते भला पोइ इलेक्शन न लड़ंदासीं मजबूरन लड़णी पवंदी असां अॻे दफ़े छो भला इलेक्शन लड़ियासीं सभिनी दोस्तनि जी गुज़ारिश इहा आहे त तव्हां कानूनी रस्तो अख़्तियार कयो कानूनी रस्ते खां पोइ कानूनी तरीक़े सां इलेक्शन जी अॻे दफ़े थी या त ठीकु आहे जेकॾहिं इन रस्ते तरफ़ नथा वञो पीर मुज़फ़र सुठी तजवीज़ ॾिनी आहे दोस्तनि जी कमेटी ठाहियो वठी अचो हिते दोस्त विहारनि उन्हनि खे बाबा तंज़ीम खे न घेरियो बाक़ी सही जमहूरियत में तंज़ीमुनि में तंज़ीमूं सघारियूं तॾहिं थींदियूं आहिनि जॾहिं उहे जमहूरी प्रोसेस मां गुज़रंदियूं आहिनि इलेक्शन न कराईंदव तंज़ीम हींअर ई अमली तौर ते ख़तमु थी चुकी आहे कि असां साल छा कंदासीं तव्हां असां इलेक्शन कमेटियूं चूंडे तंज़ीम खे अमली तौर ते ख़तमु करे छॾियो आहे ऑफिसर शाही ब्यूरोक्रेसी असांखे सम्झे ई नथी चवंदा तव्हां इलेक्शन प्रोसेस में आहियो तव्हांजूं इलेक्शन कमेटी चूंडिजी वयूं आहिनि तव्हां उहिदेदार आहियो ई न गुज़ारिश ई आहे त को रस्तो कढो अहिड़ो रस्तो कढो जंहिंमें या त इदारे में दोस्तनि खे वठी अचो जे नथा अचनि कानूनी तरीक़े सां पंहिंजी जंगी खटो कानूनी तरीक़े सां तव्हां पंहिंजा एफर्ट्स हलायो रस्तो इहो ॿियो गुज़ारिश ई आहे त उस्तादनि जे मसइलनि ते साईं सिंध जे उस्ताद हाणे विसा ख़तमु थी वियो ॿियो त गुज़ारिश सभिनी दोस्तनि खे इहा कंदासीं त हाणे टाइम फ्रेम न ॾियोसीं कम अज़ कम टाइम फ्रेम न ॾियो सिंध जे उस्ताद जो विसा ख़तमु थी वियो 10 ॾींहं 15 ॾींहं महीनो सर्विस स्ट्रक्चर असांजी जेका सूरत हाल ॾिसूं था 6 महीननि ताईं मिलणो ई नाहे अलाह करे मिले जेको सिंध जे उस्तादनि जी आस लॻाए वेठा आहिनि
इनिशियल अपॉइंटमेंट खां कंफर्मेशन उहो हिकिड़ो ॾुखियो प्रोसेस आहे साईं, जेको असांखे मिनिस्टर साहिबु हीअं लाइन करे ॾिनो आहे। इहो बि तमामु ॾुखियो आहे। तव्हां असां सिंध जे उस्तादनि जी ॾाढो सही सिधी ॻाल्हि कयूं त मामला असांजा कशीदा आहिनि, हीअ तव्हांखे टाइम फ्रेम नथा ॾेई सघूं, कोशिशि कंदासीं, जदोजहद कंदासीं। बाक़ी हिन वक़्तु सिंध जो उस्ताद हिन मामले ते मुकमिल तौर ते मायूस थी चुको आहे असां। ऐं असां ज़िलनि जा सदर आहियूं, फील्ड में आहियूं, वॾे ॾुखनि सां, वॾी तकलीफ़ुनि जे मुश्किलातुनि सां मुंहुं था ॾियूं उस्ताद खे। उस्ताद असांखे ॾाढो आड़े हथनि सां वठे थो सही। उस्ताद असांखां हाणे पुछा थो करे त तव्हां डिलीवर कयो छा आहे। ॿुधारा इन मामले ते तव्हां गुज़ारिश कंदासीं त या त संजीदह थी इन मामले खे पाए तक बिल ते पहुचायो, जे न त सिंध जे उस्ताद खे सही सही ॻाल्हि ॿुधायो त हीअ मामला बाबा मिनिस्टर हल करण लाइ तयारी। बाक़ी स्टैंड वठंदव सही, मां त नथो सम्झां त तंज़ीम हिन सां ट्रैक ॾेई ईंदी, इलेक्शन जे मुदे सां तंज़ीम ट्रैक न ईंदी, इलेक्शन प्रोसेस सां ईंदी। जेकॾहिं हीअं ई मामिलो हलियो तंज़ीम अञा बि कमज़ोर थींदी। टाइम कोन्हे, गुज़ारिश इहा आहे त मामला ख़ुशि असलूबी सां सीनियर दोस्त वेठा अथव, पीर जहिड़ा दोस्त वेठा अथव, मफ़ाहमत जो रस्तो अख़्तियार कयो, दोस्तनि खे हिते ईवान में वठी अचो या क़ानूनी तरीक़े सां हीअ जेका सूरत हाल आहे ख़तमु कयो। कम अज़ कम सिंध जे उस्ताद जे मथां हिन जेको टेंशन आहे उहो त ख़तमु थींदो, वरी न।